भारत के मशहूर रागी प्रेम भारतिया ठारू शाह में हिंद और सिंध जो महान रागी मास्टर चंदर के जन्मभूमि घर जो दौरो किया। ठारू शाह वासिन के अजरक और टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना। SS न्यूज़ के रिपोर्टर अल्लाह ॾिनो सोलंगी मूजिब भारत के मशहूर रागी प्रेम भारतियाई हिंद और सिंध के महान रागी मास्टर चंदर के जन्मभूमि घर जो दौरो किया। प्रेम भारतियाई के अचण ते शहरुनि के अजरक और टोपियूं ओढ़ाए भरपूर इस्तक़बाल किया। उन मौके ते मशहूर रागी प्रेम भारतियाई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध धरती मोहब्बत कंदड़ माण्हुनि जो देश आहे। अॼु ठारू शाह में पहुची महान रागी मास्टर चंदर जो घर घुमी ॾाढो ख़ुशि थियो आहियां। उन चयो आहे त ॿुधायांसि त सिंध में प्यार ऐं मोहब्बत विरहाई वेंदी आहे। अॼु सिंधियुनि पारां मुंहिंजी एतिरी इज़त करण ते यकीन थियो त सिंधी वाकई महिमान नवाज़ ऐं प्यार वंडींदड़ माण्हू आहिनि। उन मौके ते मशहूर सिंगर प्रेम भारतियाई मास्टर चंदर जो तख़लीक़ कयल दोहिड़ो पिणु झूंगारे शहरुनि खे ॿुधायो, जॾहिं त पुलिस पारां खेसि सख़्त सिक्योरिटी बि ॾिनी वई। सिक ऐं संगत जो यार सॻो कॾहिं मां तो सिका कॾहिं तूं तो सिकी, कयूं लिक छिप गॾिजी रांदि वही, कॾहिं मां तो लिकां कॾहिं तूं तो लिकी, गम दर्द जुदाईअ जो जे अचे कॾहिं मां तो सहां कॾहिं तूं तो सही, इहा राति वसूल जी हिक ॿिए वटि कॾहिं मां तो ट्रिकां कॾहिं तूं तो ट्रिकी, हो सची मोहब्बत जो आहे ॻाढो चंद्र कॾहिं मां तो धिकां कॾहिं तूं तो धिकी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त एतिरी पुरानी विरासत जेका असांजी आहे उतां अञा संभाले रखी आहे। हिते मास्टर चंदर साहिब खे असां त ख़ुदा मञींदा आहियूं। मास्टर चंदर साहिब खे हिते बि मां ॾिठो आहे त सिंधियुनि में ॾाढो प्यारु आहे मास्टर चंदर साहिब खे। मास्टर चंदर साहिब अमन जा पैगाम जाम ॾिना ऐं हितां जॾहिं मास्टर चंदर साहिब जी फैमिली सां बि मां कनेक्टेड आहियां। महेश चंदर साहिब एंड उन्हनि सां सॼो मुंहिंजो आहे ॻाल्हाइण ऐं उथणी वेहणी, त उन्हनि खे बि मां चवंदुमि त तव्हांजे घर मां पहुची वियो आहियां। त बसि थैंक यू सो मच, तव्हां सभिनि असांखे इज़त ॾिनी।